नमस्ते दीदी। नमस्ते। दीदी को क्वेश्चन पूछणो आहे। हाँ। त भक्ति मार्ग में जॾहिं आरती ॻाईंदा आहियूं या गीत ॻाईंदा आहियूं हाँ। तॾहिं हिकु लाइन चवंदा आहियूं भॻवान जो अॻियां, हाँ। तुम माता पिता हम बालक तेरे, हाँ। तुम्हारी कृपा से सुख घनेरे। हाँ। त इन लाइन जो अर्थ सम्झाईंदा? हाँ, इस इन लाइन जो अर्थ है कि भाई शारीरिक माँ बाप तो सभिनि जा अलग अलग हूंदा आहिनि, लेकिन कहिड़े माता पिता जी कृपा सां पंहिंजे जीवन में सुख घनेरे ईंदा। ये आहे आत्मा जो जेको पीउ परमात्मा आहे न, जेके पाण माता पिता जे रूप में यादि कंदा आहियूं, त ये हुन जे लाइ कहावत आहे। भी अॼुकल्ह जो दुनिया में माउ पीउ त आहिनि, माण्हू सोचनि कि असां भक्ति मार्ग में ईअं ॻायूं था, कंहिंजा माउ पीउ हुजनि ई न या कोई दुख ॾियनि, त वो ॿार त सोचदो न भई ॻाइनि था ईअं आहिनि, लेकिन असांजा माउ पीउ असांखे मारनि था। लेकिन परमात्मा पंहिंजो जॾहिं हिन धरती ते ईंदो आहे ब्रह्मा तन में, त ये परमात्मा ब्रह्मा तन में ईंदो आहे न, त हुन ॿिन्हिनि जे रूप खे पाण माउ पीउ चईंदा आहियूं। परमात्मा निराकार त पाण सां कीअं ॻाल्हाईंदो? जीअं घर में भी माँ ही पीउ जे लाइ ॿारनि खे ॿुधाईंदी आहे न, ज्यादातर त पीउ एतिरो न ॿुधाईंदो आहे, माँ ही। त इहे ब्रह्मा पंहिंजी माँ थी वई, ऐं परमात्मा हुनजे शरीर में आयो त उहो त आहे ही पिता। त इहे जॾहिं ॿई गॾु हूंदा आहिनि त हिन सृष्टि खे ज्ञान ॾींदा आहिनि, हिन सृष्टि खे पूरो परिवर्तन कंदा आहिनि, कलयुग खां सतयुग में परिवर्तन कंदा आहिनि। त हिन समय संगम युग ते कलयुग जे अंत में ही परमात्मा ब्रह्मा तन द्वारा पंहिंजे लाइ सुख जी दुनिया जी स्थापना कंदो आहे। अच्छा, जेको ज्ञान ॾींदो आहे उहो आत्मा जे लाइ हिकु ईअं आहे जीअं पंहिंजे मथां कोई कृपा थो करे। हालांकि परमात्मा बाप चईंदो आहे, मां त तव्हांजो पीउ आहियां, मां कंहिंजे मथां रहम आदि कृपा आदि आशीर्वाद न कंदो आहे, मां त करे सभिनि खे हिकु जहिड़ो ज्ञान ॾींदो आहे, पोइ जेको जेको जेतिरो धारण करे। परंतु तॾहिं बि ॿार आहिनि त माउ पीउ खे ईअं रिस्पेक्ट रिगार्ड जे लाइ चईंदा आहिनि कि तूं असांजो माउ पीउ त आहे, लेकिन तुंहिंजी हिन कृपा सां असांजे जीवन में सुख घनेरे ईंदो। अच्छा, हाणे जो समय परमात्मा ब्रह्मा तन द्वारा जेका ज्ञान थो ॾे, त पाण बि उहो ज्ञान वठी करे परमात्मा खे निराकार रूप में यादि करे पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे पंहिंजो जीवन भी सुख शांति में ठाहियूं। अच्छा, ठीक है। ठीक है दीदी, थैंक यू।